الحمدللہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم امیر اہل سنت کا شاعری کے بارے میں سوال جواب دعائے جانشین امیر اہل سنت یا اللہ پاک جیکو بھی مکمل رسالو امیر اہل سنت کا شاعری کے بارے میں سوال جواب پڑھے یا بدھی وٹھے ان کے فضولیات کا بچائے کرے پنجے محبوب صلی اللہ علیہ وآلہ وسلم کے ذکر میں مشغول رہن والی زبان عطا فرما آمین بجاہ خاتم النبیین صلی اللہ تعالی علیہ وآلہ وسلم۔ درود شریف جی فضیلت امیر المومنین مولائے کائنات علی المرتضیٰ شیر خدا رضی اللہ تعالیٰ عنہ فرمائن تھا جنہیں کہ مسجد وٹا لنگھو تو رسول اکرم نور مجسم صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم تے درود پڑھو، صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ شاعری جے خواہش مندن جے لائے مدنی گل سوال کو اسلامی بھاؤ حضور علیہ السلام جے شان میں اشعار لکھن چاہے تو ان کے کیڑی شے جو خیال رکھن گرجے ऐं کیڑی طرح جا لفظ استعمال کرن گرجن؟ جواب پہریاں تا مشورو ایو ہی آئے تو اشعار لکھن جو شوق پیدا نہ کیو چھو تا علم عروض باقاعدہ شاعری جو ایک مشکل فن ہے ودیک حمد نعت صحابہ کرام اہل بیت رضی اللہ عنہم بزرگان دین رحمت اللہ علیہم جی منقبت جا شعر لکھن لائے قرآن و حدیث تے نظر ہون سا گڈو گڈ لفظن جو تمام وڈو ذخیرو فن میں مہارت تمام گھنو علم ہون گھرجے۔ موں عوام ماں کافی لکھن وارن وارن جو کلام ڈٹھو ہے جن میں کافی بیکار گفتگو ہوندی ہے، نہ ردیف جو دھیان ہوندو ہے نہ کافیے جو کو اتو پتو نہ ہی وزن صحیح ہوندو ہے۔ انہی جے ابتڑ جیکی واقعی شاعر ہوندا ہیں اوے فن علم عروض جو تا خیال رکھی وٹھن تھا پر انہن کھاں بھی شرعی معاملات میں گڑبڑ تھی ویندی ہے، لہٰذا عالم دین ماہر فن چنگو بھلو علم رکھن وارے شخص جو شاعری کرن ہی سمجھ اچے تو۔ بہرحال جیکر کو عام مانو شاعری کرے تو ان کے گھرجے تو وہ پنجے شعرن کے کہ فن جے ماہر عالم دین کا چیک کرائے ان جے ڈنل ہدایتن تے عمل کرے۔ یاد رکھو شاعری گھنو مشغول کرن وارو کم ہے، ان میں مانو واہ واہ کھاں نتھو بچی سگے حب جاہ میں ونی پوندو ہے جن کے اللہ پاک بچائے وہ ہی بچی سگے تو۔ ماں تواں کے ان جو مثال ڈیاں تو جی کو شخص کلام لکھندو ہے تو ان میں پنجو مقطع ضرور لکھندو ہے۔ ہانے جیکر کہ ان شاعر جو کلام پڑھو ان مقطع نہ پڑھو تو ان شاعر کے قلبی طور تے رنج ہی صدمو تھیندو، بلکہ جیکر ان کا برداشت نہ تھیو تو وہ چئی بھی ڈیندو تا مقطع پڑھ تو جی خبر پئے تو ہی کلام کنجو لکھل ہے، ظاہری طور ہی نیت میں فساد موجود ہے۔ وری مقطع میں نالو نہ وجھن بھی وڈی آزمائش ہے، جیکر شاعر پنجو نالو نتھو وجھے تو ان کے ہی گال تنگ کندی تو مانن کے کییں خبر پئے تو ہی کلام موں لکھیو ہے۔ جیتوڑیک ان گال جو خیال رکھن ضروری ہے تو مجھے انہن مدنی گلن کے بزرگن تے قیاس نہ کیو ونے، جی سرکار اعلیٰ حضرت امام محمد رضا خان رحمۃ اللہ تعالیٰ علیہ مقطع میں رضا لکھیو، اہڑی طرح بین بزرگن بھی پنجے کلام میں نالا ودا ہیں۔ یاد رکھو اساں بزرگان دین سراپا اخلاص ہوندا ہوا، اساں جو اترو ظرف کتھے ہے؟ بعض بزرگن پنجے لکھل کتابن تے انہی خوف کا نالو نہ لکھیو تو کتھے قیامت جڑی ایئں نہ چیو ونے تو کتاب انہی لائے لکھیو تو جی تجھو نالو مشہور تھی سو تجھو نالو مشہور تھی ویو، تجھی واہ واہ بھی تھی وئی، ہانے تجھے لائے کچھ نہ ہے، پوئے اہڑن کے اوندے منہ جہنم میں ودھو ویندو۔ حدیث شریف میں 3 فردن نا اشارو ہے، یعنی عالم، سخی راہ خدا میں شہید تھیण وارو، جو انہن 3 کھاں انہن جے عملن جے بارے میں پوچھو ویندو تو ہی سب پنجے طور تے اللہ پاک جی نعمتن جو اقرار کندا ان جو شکر ادا کندا بدھائیندا تو اساں ہیو خدمت کئی، ہیو سخاوت کئی، ہیو کیو ہو کیو، پوئے انہن کے چیو ویندو تو تواں ایو سب کچھ انہی لائے کیو تو تواں کے عالم، سخی بہادر چیو ونے تو وہ چیو ویو، پوئے انہن کے جہنم میں ودھو ویندو۔ حضرت مفتی احمد یار خان نعیمی رحمۃ اللہ تعالیٰ علیہ ان حدیث پاک کے حوالے سے فرمائن تھا تو ہی ہر عمل جے لائے ہے، ہر ایک غور کرے تو نالے جے لائے عمل کرن وارن ساں چھا تھیندو؟ واقعی نالے جی شہرت میں وڑی لذت ہوندی ہے، یہ ہی سبب ہے کچھ مانو عطیات ڈونیشن ڈیندا ہیں تو انہن جی خواہش ہوندی ہے تو انہن جے بارے میں ٹی وی اخبار میں خبر اچن گھرجے،
त माशाअल्लाह मौसूफ़ हेतिरो चंदो ई डोनेशन ॾिनो आहे। करण वारा इहो सभु कुझु कंदा आहिनि, अलॻि ऐलान कंदा आहिनि। हाणे अल्लाह पाक बहितर ॼाणे थो कंहिंजी छा नीयत आहे। असां कंहिंजी नीयत ते हमिलो नथा करे सघूं, पर कॾहिं कॾहिं वाज़े करीनो हूंदो आहे त चंदो ॾियण वारो फलाणो माण्हू पंहिंजी वाह चाहे थो, पर ख़्यालु रहे त कॾहिं कॾहिं करीनो ग़लति साबित थींदो आहे। लिहाज़ा कंहिंखे पंहिंजे तरफ़ खां करीनो कढण जी ज़रूरत न आहे। असांखे सिर्फ़ु हुस्न ज़न रखणु घुरिजे, उन्हीअ में आफ़ियत आहे। अहिड़ी तरह मुसनिफ़ बि गौर करे, शाइर बि गौर करे, मुबल्लिग बि गौर करे, मदनी काफ़िले जो मुसाफ़िर बि गौर करे। ही हिकु साह में पंहिंजी कारकर्दगी ॾेई रहिया हूंदा आहिनि। को चवंदो आहे त मूं 12 महीननि जो सफ़र कयो आहे, को चवंदो आहे मूं 25 महीना सफ़र कयो आहे, त को चवंदो आहे मां त आहियां ई वक़फ़े मदीना। ही यकीनन सआदत जी ॻाल्हि आहे। मां उन्हनि जे बारे में नथो चवां त ही माण्हू रियाकार आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजे दिलि ते गौर करणु घुरिजे त मां ही छो चई रहियो आहियां। जेकर उन्हनि जी इहा ॻाल्हि ॿुधी कंहिं चई ॾिनो त वादा तो त वॾी क़ुर्बानी ॾेई छॾी, अव्हां जी छा ॻाल्हि आहे। अहिड़ी तरह मुबल्लिग जो बयानु ॿुधी कंहिं चयो त तव्हां त वाक़ई तमामु सुठो बयानु कयो था, या कंहिं सुबहान अल्लाह चई छॾियो। अहिड़ी तरह नात ख़्वान खां नात ॿुधी चई छॾियो वाह सुबहान अल्लाह, तव्हांजो केतिरो प्यारो आवाज़ु आहे, या चई छॾियो तव्हां केतिरो सुठो आवाज़ु माणियो आहे। त उन्हनि माण्हुनि जे दिलि में छा पैदा थींदो आहे। किथे माण्हुनि जो उन्हनि जे लाइ तारीफ़ी जुमिला चवणु उन्हनि जे लाइ पघार यानी उजरत जी हैसियत नथो रखे। अहिड़ी तरह किरात करण वारा कारी साहिबान बि गौर कनि। किथे उन्हनि तजवीज़ जा सभु क़ाइदा माइक ते तिलावत जे लाइ त वक़फ़ न आहिनि कया। जॾहिं ही पंहिंजी नमाज़ पढ़ंदा आहिनि, उन में तजवीज़ जे क़ाइदनि जो ख़्यालु रखंदा आहिनि। किथे उन्हनि सभिनी क़ाइदनि जो लिहाज़ सिर्फ़ु अवाम खां दाद ऐं तहसीन वसूल करणु ऐं वाह ॿुधण जे लाइ त नथा कनि। यादि रखो, मुंहिंजी उन्हनि तमामु ॻाल्हियुनि जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त जेकॾहिं को कारी सुठी तिलावत करे त उनखे इहो चयो वञे त हीअ त अवाम खे ॾेखारण लाइ अहिड़ी तरह पढ़ी रहियो आहे, या उनजी दिलि में इख़लास न आहे वग़ैरह। ज़ाहिर आहे कंहिंखे बि अहिड़ी तरह बदगुमानी करणु ऐं ॿियनि ते हुकुम लॻाइण जी इजाज़त न आहे। यादि रखो, अल्लाह पाक खे सभु मालूम आहे। असांखे घुरिजे त असां गौर कयूं त असां छो पढ़ी रहिया आहियूं, छो लिखी रहिया आहियूं, छो करे रहिया आहियूं, छो चई रहिया आहियूं, छो बयानु करे रहिया आहियूं, छो दर्स ॾेई रहिया आहियूं, छो मदनी काफ़िलनि में सफ़र करे रहिया आहियूं, छो इलाइक़े दौरे बराए नेकी दावत ॾेई रहिया आहियूं, छो नातूं पढ़ी रहिया आहियूं, छो तिलावतूं करे रहिया आहियूं, छो किरातूं करे रहिया आहियूं, छो तहजुद पढ़ी रहिया आहियूं, छो नेक अमलनि जे रिसाले ते अमल करे रहिया आहियूं। ऐं काश असां इहे ई कमु कयूं जिन में सवाबु मिले ऐं रब जी रिज़ा हासिलु थिए। अल्लाह करीम असांखे इख़लास नसीब करे ऐं हुब्बे जाह खां बचाए। हुब्बे जाह जो मतिलबु आहे पंहिंजी इज़त व शोहरत जी ख़्वाहिश करणु, ऐं हीअ चाहिणु त मां मशहूरु थी वञा, माण्हू मुंहिंजी इज़त कनि, मुंहिंजी ख़ूब वाह कनि, या उन नियत सां पंहिंजे ख़ानदान जी निस्बत बयानु करणु। मसलन कंहिं पंहिंजे पाण खे सैयद चवरायो, या पंहिंजे बारे में ॿुधायो त मां फ़लाणे पीर साहिब जी औलाद मां आहियां, या फ़लाणे बुज़ुर्ग खां मुंहिंजी निस्बत हलंदी पई अचे, मां हीअ आहियां, मां हू आहियां। त जीअं माण्हू मुंहिंजी इज़त कनि, मुंहिंजा हथ चुमनि चवनि वाह साईं माशाअल्लाह तव्हां हुननि जा पुट आहियो, उन्हनि जा पड़पुट आहियो, या उन्हनि जा पुट आहियो, या चवनि अड़े वाह तव्हां फ़लाणा माण्हू आहियो, वाह साईं वाह। जेकॾहिं ही पाण तारीफ़ न बि कराइनि तॾहिं बि ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो तारीफ़ करायो वञे त मां केरु आहियां, कंहिंजो रिश्तेदार आहियां, कंहिं वॾी शख़्सियत सां मुंहिंजो ताल्लुक़ु आहे, या मां कहिड़ी वॾी शख़्सियत सां गॾु हूंदो आहियां। जी हा, जेको कंहिं शख़्सियत सां गॾु हूंदो आहे उन शख़्सियत जे करे बि उनजो आदर भाव कयो वेंदो आहे। हीअ बि हिकु ख़तरो आहे। ॾिठो वञे त हर मामले में रिस्क फैक्टर मौजूदु आहे। अल्लाह करीम असांजे हाल ते रहम फरमाए ऐं उन्हनि गुमनाम ॿारनि जो सदको मिले जिन जे बारे में चयो वियो त उन्हनि खे दरवाज़े खां परे कयो वेंदो आहे, उन्हनि खां पुछियो न आहे वेंदो, बीमार थींदा आहिनि त इयादत करण वारा न आहिनि हूंदा, फ़ौत थी वञे त माण्हू जनाज़े में अचण जी ज़हमत न आहिनि कंदा। अहिड़नि गुमनाम ॿारनि जो हदीसुनि मुबारकनि में शान बयानु थियो आहे। बज़ाहिर गुमनाम खे केरु नथो सुञाणे, पर उन्हनि जे लाइ रब जो ॼाणणु काफ़ी आहे। यानी माण्हू सुञाणनि या न सुञाणनि उन सां हिननि खे को फ़र्क़ु न आहे पवंदो, रब त ॼाणे ई थो, उन्हनि लाइ उहो ई काफ़ी आहे। अल्लाह पाक चाहींदो आहे त पंहिंजनि अहिड़नि गुमनाम ॿारनि खे शोहरत अता फ़रमाए छॾींदो आहे, उहा उनजी मर्ज़ी ऐं मशियत आहे। तंहिं करे अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम, सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हुम, औलिया किराम ऐं उलमा किराम जे बारे में इहो न सोचिजो त उहे हस्तियूं गुमनाम न हुयूं त उन्हनि खे फ़ज़ाइल हासिलु न थींदा। उन्हनि हस्तियुनि जा पंहिंजा पंहिंजा मक़ाम आहिनि,
शोहरत असां जहिड़नि माण्हुनि लाइ ख़तरे जो ॼार आहे। हिकु जॻह खां बचूं त ॿी जॻह ते फासी पऊं था ऐं पोइ हथ ठोकियूं मसलहतूं ॻोल्हे पाण खे मुतमइन कंदा आहियूं त मुंहिंजी इहा नियत न हुई, मुंहिंजो इहो मक़सदु न हो, या मुंहिंजी मुराद फलाणी शइ हुई वग़ैरह वग़ैरह। ऐं बाज़ औक़ात पाण खे बचाइण या शर्मिंदगी मिटाइण लाइ कूड़ जो सहारो बि वठी वठंदा आहियूं ऐं इहो सभु वबाल उन शोहरत जो हूंदो आहे। अल्लाह करीम असां सभिनी खे सचो करे ऐं हमेशह हमेशह जे लाइ असां खां राज़ी थी वञे। सवाल: मूंखे शाइरी जो घणो शौक़ु आहे, बराए करम मुंहिंजी रहनुमाई फ़रमायो। जवाब: शाइरी जो शौक़ु चङो न आहे। मूं शाइरनि जे कलाम में कई जॻहियुनि ते कुफ़रियात ॾिठा आहिनि। कई नाले वारा शाइर जिन खे तारीख़ में वॾी अहमियत ॾिनी वेंदी आहे, उन्हनि बि अहिड़ियूं ख़ताऊं कयूं आहिनि जो उन्हनि जे शेरनि खे पढ़ी करे इंसान हैरान थी वञे, जो किथे अल्लाह पाक ऐं उनजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में तौहीन आमेज़ कलमा लिखी छॾिया, किथे जन्नत जो मज़ाक़ उॾायो त किथे फ़रिश्तनि जे तक़दुस ते हमला कया। शायदि अहिड़नि शाइरनि जे बारे में कंहिं चयो आहे, जहन्नम को भर देंगे शाइर हमारे। छो त जंहिं अहिड़ा कुफ़रियात बकिया जिन ते इल्तिज़ाम कुफ़र जो हुकुम लाज़िम अचे थो ऐं बग़ैर तौबा कए मरी वियो त उहो मुर्तद थियो ऐं जहन्नम में रहंदो। अॼुकल्ह हर को शाइर बणिजणु लॻो आहे। कई अहिड़ा डमी शाइर जिन खे शेर चवण ई न ईंदो, उन्हनि जे बारे में हिकु शाइर शेर चयो आहे, शाइरी आती नहीं पर शाइरी करने लगे, शाइरी चारा समझ कर सब गधे चरने लगे। शाइरी को गा न आहे, हिकु फ़न आहे। जेकॾहिं तव्हांखे शाइरी जो फ़न नथो अचे ऐं तव्हां शाइरी करणु लॻा आहियो त हीअ ईअं आहे जीअं तव्हां दर्ज़ी न आहियो पर कपिड़ा सिबणु लॻो। शाइर जे लाइ ज़रूरी आहे त हू जंहिं ज़बान में कलाम लिखणु चाहे थो उन वटि उन ज़बान जे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो हुजे, पर उन्हनि माण्हुनि खे त चङी तरह उर्दू बि न आहे ईंदी ऐं न ई उन्हनि खे उहो मालूम हूंदो आहे त रदीफ़ ऐं काफ़िया ऐं बहर कंहिंखे चवंदा आहिनि। ही माण्हू कंहिं गाने या नात शरीफ़ जे वज़न ते शेर लिखी वठंदा हूंदा, या वरी को ख़ुशि इल्हान नात ख़्वां हुजे त उहो तरन्नुम में शेर लिखी वठंदो आहे ऐं आवाज़ सुठी हुजे त तरन्नुम जे करे बेवज़न शेर बि छिके ताणे पढ़ी वठंदो आहे। शाइरी न ॼाणण वारा माण्हू उन जे कलाम खे पढ़ंदा वेंदा आहिनि, हालांकि उन में फ़न शाइरी जूं तमामु घणियूं ई ग़लतियूं हूंदियूं आहिनि, पर उनखे केरु चए। जेकॾहिं को चवे त तव्हांजो कलाम सुठो न आहे त पोइ ॾिसो कहिड़ो तमाशो लॻे थो। सवाल: नातिया शाइरी करणु कीअं आहे? जवाब: सुन्नत सहाबा आहे, यानी बाज़ सहाबा किराम मसलन हज़रत हसन बिन साबित रदी अल्लाह ताला अन्हु ऐं हज़रत ज़ैद रदी अल्लाह अन्हु वग़ैरह मां खां नातिया शेर लिखणु साबित आहिनि। पोइ बि इहो ज़हन में रहे त नात शरीफ़ लिखणु निहायत मुश्किल फ़न आहे, जंहिंजे लाइ फ़न जो माहिर आलिम दीन हुजणु घुरिजे, न त आलिम न हुजण जी सूरत में रदीफ़, काफ़िया ऐं बहर यानी शेर जो वज़न वग़ैरह जे निभाइण जे लाइ ख़िलाफ़ शान लफ़्ज़ तरतीब अची वञण जो ख़दशो रहंदो आहे। अवामुन्नास खे शाइरी जो शौक़ु ॾियारणु मुनासिब न आहे, जो नसर जे मुक़ाबले में नज़म में कुफ़रियात जे सादिर थियण जो वधीक अंदेशो रहंदो आहे। जेकॾहिं शरई ग़लतियुनि खां कलाम महफ़ूज़ रहिजी बि वियो त फज़ूलियात खां बचण जो ज़हन तमामु थोरनि माण्हुनि जो हूंदो आहे। जी हा, अॼुकल्ह जहिड़ी तरह आम गुफ़्तगू में फ़ुज़ूल लफ़्ज़नि जी भरमार पाती वेंदी आहे, अहिड़ी तरह बयान ऐं नातिया कलाम में बि हूंदो आहे। सवाल: छा ग़ैर आलिम नात शरीफ़ नथो लिखी सघे ऐं उन जी नात पढ़णु ऐं ॿुधण बि न घुरिजे? जवाब: जेको उलमा अहले सुन्नत जो सोहबत याफ़्ता हुजे, नात शरीफ़ जा ज़रूरी अहकाम ॼाणींदो हुजे ऐं हर मिसरे जी शरई तफ़्तीश कंहिं आलिम खां कराईंदो हुजे, उन जे लिखण ऐं उन जो लिखियल आलिमनि तरफ़ां तफ़्तीश थियल कलाम पढ़ण में हर्ज न आहे। मुंहिंजा आका आला हज़रत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह ग़ैर आलिम जी नातिया शाइरी करण जा सख़्तु मुख़ालिफ़ हुआ। सरकारी आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह जी इरशादात आलिया जो ख़ुलासो इहो ई आहे त जाहिल नातगो शाइरनि जा कलाम कॾहिं कॾहिं कुफ़रियात सां भरियल हूंदा आहिनि, लिहाज़ा अहिड़े कलाम पढ़ण वारनि खे महफ़िल नात में घुराइण बि नाजाइज़, अहिड़ी नातख़्वानी में कंहिंखे मोकिलण बि हराम ऐं अहिड़े कलाम खे ॿुधण बि गुनाह। आला हज़रत ॿिन खां अलावा ॼाणे वाणे कंहिंजो उर्दू कलाम न ॿुधंदा हुआ। सवाल: आला हज़रत कहिड़नि कहिड़नि शाइरनि जो नातिया कलाम ॿुधणु पसंदि फ़रमाईंदा हुआ?
जवाब, नात गो शाइरनि जी अक्सरियत पंहिंजे कलाम में छो त आकाम शरीयत जो लिहाज़ नाहे कंदी, उन करे पाण रहमतुल्लाह ताला अलैह कसदन सिर्फ़ु 2 शाइरनि सगोरनि, हिकिड़ो मौलाना किफ़ायत अली काफ़ी ऐं ॿियो हज़रत मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहिमा जो कलाम ॿुधंदा हुआ। मलफूज़ात आला हज़रत सिफ़े 225 ते आहे त हिकु साहिब हज़रत शाह नियाज़ अहमद साहिब रहमतुल्लाह ताला अलैह जे उर्स में बरेली शरीफ़ तशरीफ़ खणी आया हुआ। आला हज़रत जी ख़िदमत में हाज़िर थिया ऐं कुझु शेर नात शरीफ़ जा ॿुधाइण जी दरख़्वास्त यानी नात पाक पढ़ण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। आला हज़रत इस्तिफ़सार फ़रमायो कंहिंजो कलाम आहे, उन्हनि कलाम लिखण वारे जो नालो ॿुधायो। उन ते इरशाद फ़रमायो सवाइ 2 शाइरनि जे कंहिंजो कलाम मां कसदन यानी इरादतन पंहिंजी ख़्वाहिश सां न आहियां ॿुधंदो, फ़क़ति उन्हनि 2 यानी मौलाना किफ़ायत अली काफ़ी ऐं मुंहिंजे भाउ हसन मियां मरहूम जो कलाम ॿुधंदो आहियां। सिफ़े 227 ते वधीक फ़रमाईंदा ऐं हक़ीक़तनि नात शरीफ़ लिखणु निहायत मुश्किल आहे, जंहिंखे माण्हू आसान सम्झनि था। हिन में तलवार जी धार ते हलणु आहे, जेकॾहिं वधे थो त उलवियत में पुॼी वञे थो ऐं जेकॾहिं कमी करे थो त तनक़ीस यानी तौहीन थिए थी। अलबत्ता हमद आसान आहे जो उन में रस्तो साफ़ आहे, जेतिरो चाहे वधी सघे थो। मतिलबु हमद में हिकु पासे बिल्कुलु हद न आहे ऐं नात शरीफ़ में 2 पासे सख़्तु हदबंदी आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं कंहिं महफ़िल में गैर शरई कलाम पढ़ियो वेंदो हुजे त जेको मालूमात रखंदो हुजे उन ते वाजिबु आहे त इस्लाह करे, जॾहिं त ज़न्ने ग़ालिब हुजे त ग़लती करण वारो मञी वेंदो ऐं जेकॾहिं मञण जी उमेद न हुजे त फ़ौरन उथी वञे। जेकॾहिं कैसेट वग़ैरह में नाजाइज़ अल्फाज़ या माना वारो शेर ॿुधे त फ़ौरन टेप रिकॉर्डर बंदि करे छॾियो ऐं आईंदा बि कैसेट में उन शेर खे ॿुधण खां परहेज़ कयो ऐं मुमकिन सूरत में कैसेट ऐं नातख़्वां ऐं नात गो शाइर वग़ैरह जी इस्लाह जी तदबीर बि कयो। सवाल, कहिड़े कहिड़े शाइर जूं लिखियल नातूं पढ़णु ऐं ॿुधणु घुरिजनि? जवाब, हर उन मुस्लमान जी लिखियल नात शरीफ़ पढ़णु ऐं ॿुधणु जाइज़ आहे जेका शरीयत जे मुताबिक़ हुजे। हाणे छो त कलाम खे शरीयत जे पैमाने ते परखण जे हर हिक में सलाहियत नाहे हूंदी, लिहाज़ा आफ़ियत इन में आहे त मुस्तनद उलमाए अहले सुन्नत जा कलाम ॿुधा वञनि। उर्दू कलाम ॿुधण लाइ मशवरे तौरु नाते रसूल जे 7 हर्फ़नि जी निस्बत सां 7 इस्माए गिरामी हाज़िर आहिनि। पहिरियों नंबर, इमाम अहले सुन्नत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह। ॿियो उस्ताद ज़मन हज़रत मौलाना हसन रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह। टियों, ख़लीफ़ा आला हज़रत मद्दाहुल हबीब हज़रत मौलाना जमीलुर रहमान रज़वी रहमतुल्लाह ताला अलैह। चौथों, शहज़ादा आला हज़रत ताजदार अहले सुन्नत हुज़ूर मुफ्ती आज़म हिंद मौलाना मुस्तफ़ा रज़ा ख़ान नूरी रहमतुल्लाह ताला अलैह। पंजों, शहज़ादा आला हज़रत हुज्जतुल इस्लाम हज़रत मौलाना हामिद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह। ऐं नंबर 6, ख़लीफ़ा आला हज़रत सदरुल अफ़ाज़िल हज़रत अल्लामा मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह ताला अलैह। नंबर 7, मशहूर मुफ़स्सिर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह वग़ैरह। सवाल, छा गैर आलिम शाइर जे कलाम पढ़ण ऐं ॿुधण जी बि का सूरत आहे? अगरि गैर आलिम शाइर जो कलाम पढ़णु ॿुधणु चाहियो त पहिरियां कंहिं फ़न जे माहिर सुन्नी आलिम खां उनजी तस्दीक़ करायो। अहिड़ी तरह इंशा अल्लाहुल करीम ईमान जी हिफ़ाज़त में मदद मिलंदी। न त किथे ईअं न थिए जो कंहिं कुफरिया शेर जी माना सम्झण खां पोइ उन जी ताईद कंदे झूमण ऐं नारे सां दाद ॾियण सबबि ईमान जो नुक़सान थी पवे। गैर आलिम शाइर खे नातिया शाइरी खां पहिरियां त बचण ई घुरिजे ऐं उन्हनि अहम मसइलनि जे इल्म खां पहिरियां जेकर कुझु कलाम लिखियो बि आहे त जेसिताईं पंहिंजे सॼे कलाम जे हिकु हिकु शेर खे कंहिं फ़न शाइरी जे माहिर आलिम दीन खां चेक न कराए उन वक़्त ताईं पढ़ण ऐं छापण खां परे रहे। मुंहिंजा आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह छो त पाए जा आलिम दीन हुआ, संदन शेर जो हर मिसरो ऐन क़ुरान और हदीस जे मुताबिक़ हूंदो हो। लिहाज़ा बतौर तहदीस नेमत पंहिंजे मुबारक कलाम जे बारे में हिकु रुबाई इरशाद फ़रमाइनि था, जंहिंजो ख़ुलासो कुझु हिन रीति आहे। मां पंहिंजे कलाम मां ख़ूब लुत्फ़ अंदोज़ थी रहियो आहियां, छो त मूं ते अल्लाह पाक जो एहसान आहे जो मुंहिंजो कलाम फ़ुज़ूल ॻाल्हियुनि खां महफ़ूज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह मूं क़ुरान पाक खां नात गोई सिखी आहे। मतिलबु इहो आहे त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो कलाम शरीयत जे ऐन मुताबिक़ आहे। सैयदी अहमद रज़ा ने खूब लिखा है कलाम,
ان کے سارے نعتیہ اشعار پر لاکھوں سلام۔ سوال: علماء کرام کا پنجا شعر چیک کرائण छो ज़रूरी आहे؟ जवाब: कॾहिं कॾहिं शाइर बि अहिड़ियूं वाहियात ॻाल्हियूं कंदा आहिनि जो बसि ज़ाहिर आहे ही माण्हू दुनियावी शाइर हूंदा आहिनि, उन्हनि खे नात लिखण जो शौक़ु चढ़ंदो आहे या हमद बयानु करण जी ख़्वाहिश हूंदी आहे या बुज़ुर्गान दीन जी मनक़बत लिखण जी तमन्ना हूंदी अथनि त कुझु जो कुझु लिखी विझंदा आहिनि। हीअ उन्हनि जी फील्ड न आहे बल्कि उलमाए किराम जो शोबो आहे। कंहिं गैर आलिम जो कम ई न आहे त उहो हमद या नात वग़ैरह लिखे। ज़ाहिर आहे उन्हनि शाइरनि खे न अल्लाह पाक जी जे मुतालिक़ अक़ाइद जी मालूमात हूंदी आहे, न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम और मरतबे जी सुञाणप। पोइ जॾहिं ही शान मुस्तफ़ा बयानु करणु वेंदा आहिनि त इल्मु न हुजण करे तौहीन करे वेहंदा आहिनि या माज़अल्लाह नात खे उलूहियत जे मरतबे में खणी वेंदा आहिनि, बल्कि कॾहिं त सरी कुफ़रियात ताईं बि चई वेंदा आहिनि ऐं अवाम उन्हनि जे कलाम खे नात सम्झी पढ़ी रहिया हूंदा आहिनि। गैर आलिम शाइर पाण खे उलमाए किराम जो मोहताज रखे न त कुफ़र में वञी पवंदो ऐं ख़बर बि कान पवंदी शाइर हज़रात मूंखे पंहिंजो मुखालिफ़ न सम्झनि, न ई मूंसां नाराज़ थियनि, न मुंहिंजो तव्हां सां मुक़ाबिलो आहे, न मां कंहिं मुशाइरे में हिसो वठंदो आहियां ऐं न ई मां घणी फ़न शाइरी ॼाणा थो, बसि थोरी घणी ॼाण आहे जंहिंसां गुज़ारो थी वेंदो आहे ऐं कलाम लिखण खां पोइ हथल इम्कान उनखे चेक कराईंदो आहियां। सवाल: सरकार आली वकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ नात में तूं या तुंहिंजो जा लफ़्ज़ इस्तेमालु करणु बेअदबी आहे? जवाब: जी न, इन्हीअ करे जो ताज़ीम ऐं तौहीन जो दारोमदार उर्फ़ ते हूंदो आहे ऐं असांजे मुआशिरे में नातिया कलाम में अहिड़नि लफ़्ज़नि जी इस्तेमाल खे बेअदबी नाहे सम्झियो वेंदो, लिहाज़ा हिन में हर्ज न आहे। नात लिखणु हिकु फ़न आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ बहरनि जी मख़सूस वज़ननि ते लफ़्ज़ आंदा वेंदा आहिनि, जंहिंसां कलाम में हुसन पैदा थियण सां गॾोगॾु उनखे तिर्ज़ में पढ़ण बि आसान थी वेंदो आहे। उहो ई सबबु आहे जो कंहिं शाइर जे लिखियल कलाम में तब्दीली बल्कि हिकु हर्फ़ जो बि फ़र्क़ु करण सां न सिर्फ़ु कलाम जो सॼो हुसन ख़तमु थी वेंदो बल्कि उन्हनि खे कंहिं तिर्ज़ में पढ़ण बि मुश्किल थी वेंदो आहे। लिहाज़ा अदब इन्हीअ में आहे त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में शरीयत जे दायरे में लिखियल कलाम मिनो अन यानी जीअं लिखियल आहे तीअं ई पढ़ी करे उन जे हुसन खे बरक़रार रखियो वञे। जीअं आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो मशहूर ज़माना कलाम आहे, वाह क्या जूदो करम है शह बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। कुछ माण्हू उन्हनि खे हीअं पढ़ंदा आहिनि, वाह क्या जूदो करम है शह बतहा तेरा, बल्कि ईअं बि पढ़ंदा आहिनि त वाह क्या जूदो करम है शह बतहा आपका, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला आपका। अहिड़ी तरह सॼे नातिया कलाम जे हुसन खे ख़तमु करे छॾींदा आहिनि। हालांकि जिन इहो कलाम लिखियो आहे तन जो इश्क़ मुस्तफ़ा ऐं बारगाह मुस्तफ़ा जो अदब ऐं एतिराम पंहिंजनि त छा परावनि वटि बि मुसलम यानी मञियल आहे। हिकु भेरे कराची जे कंहिं इलाइक़े में थियण वारी महफ़िल नात में हिकु मशहूरु ऐं मारूफ़ आलिम दीन तशरीफ़ फ़रमाओ। उन जे साम्हूं हिकु नात ख़्वां इहो ई कलाम पढ़णु शुरू कयो, पर अदब जे ख़्याल में तेरा जे बदिरां हर जॻह ते आपका जा लफ़्ज़ लॻाए करे सॼे कलाम खे बिगाड़े छॾियो। आख़िरकार आलिम साहब जो सब्र ख़तमु थियो त इरशाद फ़रमायो, आला हज़रत तोखां वधीक अदब ॼाणींदा हुया, लिहाज़ा जेको लिखियलु आहे उहो पढ़। सवाल: कुझु शुअरा कलाम जे आख़िर में पंहिंजे नाले सां गॾु आज़ी जे लाइ कुझु अल्फाज़ लिखंदा आहिनि, छा असां उन्हनि लफ़्ज़नि खे तब्दील करे सघूं था? जवाब: कॾहिं कॾहिं बुज़ुर्ग पंहिंजे लाइ आज़ी जा अहिड़ा लफ़्ज़ आणींदा आहिनि जिन खे असां पढ़ी नथा सघूं। मसलन आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जो हिकु शेर आहे, कोई क्यों पूछे तेरी बात रज़ा, उनखां पोइ ईंदड़ शेर में पाण पंहिंजे लाइ जेकी लफ़्ज़ आज़ी जा इस्तेमालु फ़रमाया आहिनि उहे मां पंहिंजे ज़ात लाइ चवां थो त कोई क्यों पूछे तेरी बात अत्तार, तुझसे कुत्ते हज़ार फिरते हैं। आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह हीउ लफ़्ज़ पंहिंजे लाइ आज़ी जे तौर ते इस्तेमालु कयो आहे। उनमें मुंहिंजी पंहिंजी सोच इहा आहे त इहो लफ़्ज़ न चयो वञे बल्कि हीअं चयो वञे, तुझसे कुत्ते हज़ार फिरते हैं जी, या तुझसे शेदा हज़ार फिरते हैं या आशिक हज़ार फिरते हैं, या अहिड़ो लफ़्ज़ आंदो वञे जेको उन मक़ाम ते मुनासिब हुजे ऐं शेर जो वज़न में न टुटे। जॾहिं नात ख़्वां इहो शेर पढ़नि त वज़ाहत करे छॾीनि त आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह हिते आज़ी जे तौर ते पंहिंजे लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, पर मूं उनखे
तब्दील कयो आहे। अॼुकल्ह जे नात ख़्वाननि खे एतिरो ॻाल्हाइणु ईंदो न आहे, अलबत्त एतिरो ॻाल्हाए वेंदा आहिनि त 2 ॾींहंनि खां थकियलु आहियां, 12 ॾींहंनि खां थकियलु आहियां, रोज़ु महफ़िलूं आहिनि, 4 थी वेंदा आहिनि वग़ैरह। जिते वज़ाहत करणी हूंदी आहे उते शायदि उनखे ज़हन में ई न आयो हूंदो त वज़ाहत करे छॾनि। हिते मां सभिनी जी ॻाल्हि नथो कयां, बल्कि दिलि जलाइण लाइ हिकु ॻाल्हि चई रहियो आहियां त जिते वज़ाहत करणी आहे उते न आहिनि कंदा। कॾहिं कॾहिं नात ख़्वान शेरनि जो ख़ुलासो करे रहिया हूंदा आहिनि, उन लाइ बि इल्मु हुजणु घुरिजे। ख़ुसूसन आला हज़रत इमाम मोहम्मद रज़ा ख़ान जे कलाम में वधीक एहतियात जी ज़रूरत हूंदी आहे, छो त संदन कलाम मुश्किल डिफ़िकल्ट हूंदो आहे। हदायत बख़्शिश जूं शरहूं लिखियल आहिनि, जेकॾहिं को नात ख़्वान उलमा जे लिखियल शरहनि मां वज़ाहत यादि करे बयानु करे थो त हर्ज न आहे। सवाल, हिकु कलाम आहे मैं मदीने चला, जेकॾहिं उन खे इस्लामी भेनरूं मैं मदीने चली पढ़नि त छा इहो ग़लति थींदो? जवाबु, कंहिं शाइर जो कलाम पढ़णु हिकायत करणु सराईंदो आहे, यानी जीअं उन चयो असां तीअं बयानु करे छॾियो। हाणे जेकॾहिं इस्लामी भेनरूं मैं मदीने चला पढ़ंदियूं त अजीब लॻंदो, उन करे उन्हनि खे मैं मदीने चली पढ़णु घुरिजे। पर उन में अॻिते बि मर्दाना लफ़्ज़ अची रहिया आहिनि, उहे किथे किथे तब्दीली कंदियूं। बहरहाल चला खे चली करणु ज़रूरी हूंदो, छो त मुअनस लाइ उहो ई इस्तेमालु कयो वेंदो आहे। अगरि चला चवंदियूं त इस्लामी भेनरूं खिलंदियूं मज़ाक़ कंदियूं। हिन खां अलावा घणा ई कलाम अहिड़ा आहिनि जिन में तब्दीली जी ज़रूरत नाहे पवंदी, त उहे पढ़ी सघनि थियूं ऐं पढ़िया बि वञी रहिया हूंदा आहिनि। यादि रहे, कंहिं शाइर जा शेर पंहिंजे नाले ते चाढ़े छॾणु त ही मूं लिखिया आहिनि, कूड़ ऐं ख़यानत आहे। इहो वॾो मायूब सम्झो वेंदो आहे ऐं उन्हीअ खे दीनी सुरका यानी इल्मी चोरी चवंदा आहिनि। जेतोणीकि बाज़ दफ़ा अहिड़ो इत्तेफ़ाक़ बि थींदो आहे त हिकु तरह जो मिसरो 2 शाइरनि लिखियो हूंदो आहे, जंहिंखे अदबी यानी फ़नी ज़बान में तवारुद चवंदा आहिनि। सवाल, तव्हां सभ खां पहिरियों कहिड़ो कलाम लिखियो हो? जवाबु, दरअसल मां गुजराती मीडियम खां पढ़ियो आहियां, जंहिंजो हाणे असां वटि एतिरो हलणु न आहे। गुजराती एतिरी मज़लूम थी चुकी आहे जो जेकी माण्हू पाण चवंदा आहिनि त असां गुजराती आहियूं, जॾहिं मां उन्हनि सां गुजराती में गुफ़्तगू कंदो आहियां त कॾहिं कॾहिं उन्हनि खे ताजुब थींदो आहे, छो त उहे वीचारा अहिड़ी गुजराती ॻाल्हाईंदा आहिनि जहिड़ी तरह कुझु माण्हू अजीब ऐं ग़रीब उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। बहरहाल जीअं उर्दू आहे अहिड़ी तरह गुजराती बि बाक़ाइदा हिकु ज़बान आहे ऐं तमामु सुठी ज़बान आहे। अॻे मां गुजराती ज़बान जी नातिया मुशाइरनि में हिसो वठंदो हुउसि, नातिया या मनक़बत वारा कलाम लिखंदो हुउसि। इन मौक़े ते हाजी अब्दुल हबीब अतारी अर्ज़ु कयो, तव्हां पंहिंजो को गुजराती शेर त ॿुधायो। अमीर अल सुन्नत अहमद बरकातुहू आलिया फरमायो, मूं उहे शेर जमा नाहिनि कया, छो त उन वक़्तु मुंहिंजो जमा करण जो ज़हन न हो। कॾहिं कॾहिं यादि कंदो आहियां त को शेर यादि अची वेंदो आहे। हिकु नात जो मक़्तो मूंखे यादि अची रहियो आहे। मांगियो छे इश्क नबी मांगी न दुनिया अहिड़ी, मुझे अतार समझदार नज़र आवे छे। यानी नबी जो इश्क घुरियो, दुनिया जी दौलत न घुरी, मूंखे अतार वॾो समझदार नज़र अचे थो। हीउ मुंहिंजो तमामु पुराणो अहसासु हो त दुनिया जी दौलत जे बदिरां आका जी मोहब्बत जी घणाई नसीब थिए ऐं इश्क़ रसूल जो ज़ख़ीरो मिली वञे।